अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो नजफ़ अली हिकु नए पॉडकास्ट सां गॾु। ऐं पॉडकास्ट जंहिं शख़्सियत जो थी रहियो आहे सो उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। ऐं स्पेशली मुंहिंजो त भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। ज़िंदगी जा काफ़ी सफ़र गॾु गुज़ारिया आहिनि, स्पेशली शोज़ जा अहिड़ा अहिड़ा सफ़र बि गॾु गुज़ारिया आहिनि त जॾहिं जिथे गाॾी ख़राबु थी आहे ऐं उन सफ़र में जेके मौज मस्तियूं कयूं आहिनि उहे सफ़र यादगार आहिनि। ऐं ख़ुशी तॾहिं थींदी आहे दोस्तो जॾहिं हू कामयाबी जे सफ़र में कंहिं मंज़िल ते पहुचे थो। सो वन एंड ओनली आम रवाजी को अहिड़ो इंट्रो न ॾींदुसि छो त हू कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। वन एंड ओनली अली गुल मल्ला। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थैंक यू नजफ़ भाई, वॾी महिरबानी तव्हां यादि कयो। ऐं मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे जो पहिरियों यानी पॉडकास्ट जेको हूंदो उहो सिंधी जो तव्हां शुरू कयो आहे। ऐं हाणे भले जा केर बि हाणे इहो थींदो जो पहिरियों पोस्टकार्ड तव्हांजो हूंदो। सो इहा बिल्कुलु इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। अजरक स्टूडियो जो अली गुल भाउ मां हिकिड़ी शइ ॿुधायां त मोटिव जो मक़सदु हिकिड़ो इहो आहे त जेके बेसहारा बेपहुच असां हिकिड़ो अजरक स्टूडियो म्यूज़िक जो उनमें काफ़ी आर्टिस्टनि खे बि मुतारिफ़ कराइण में अजरक स्टूडियो तमामु वॾो पहिरियों ॿुधायो त टुटा थी बेसहारा सो वॾो रोल आहे हुनजो। पर तव्हां त हाणे माशाल्लाह सहारे वारा हो, बेसहारा पटी वड़ी अचो पाण खे टुटा थी। सो इन में को शक न आहे त तव्हांजो हिकिड़ो वॾो स्ट्रगल रही आहे इन फील्ड में रही आहे। त अच्छा बसि हिकिड़ी ॻाल्हि आम रवाजी हिकिड़ी ॻाल्हि मां पुछंदुसि त सिंधी ड्रामनि खे तव्हां कीअं था ॾिसो? हींअर तव्हां जे हिकिड़े मेन स्ट्रीम मीडिया ते कमु कयो था, उन्हनि जो कमु करणु ऐं तव्हांजो जेको असांजे सिंधी मीडिया जा ड्रामा आहिनि उहो कीअं था सम्झो तव्हां उनखे? सर हाणे जेके सिंधी में जेके ड्रामा असां ॾिठासीं न, जिन खे ॾिसी असां अदाकार थियासीं, मतिलबु शौक़ु थियो अदाकारी जो, उहो जेके PTV ते जेको कमु हुयो न उनजो मयार जेको हो उन सिंधी ड्रामे जो, ऐं उहो असांजी अकासी करे पियो त सिंधी माण्हू छा आहे, उहो हुयो पंहिंजो PTV। उन खां पोइ शुरूआती दौरु KTN जो, जंहिंमें PTV जा ई डायरेक्टर आया जन मूंखे यादि आहे तव्हांजो गीत बि शायदि PTV जे ई कंहिं डायरेक्टर। बिल्कुलु त ॾिसो त उन्हनि जो जेको कमु हो शुरूआती वॾो मयार वारो कमु हो, जंहिंमें शुरूआती KTN में बि उहे आया। ऐं पोइ जेको मयार जेको किरियो हिकु बजट जे हवाले सां, हालांकि असांजी सिंधी मीडिया कमाए ओतिरो बि पई जेतिरो उर्दू मीडिया कमाए पई शुरूआती दौरनि में, पर हुन बजट खे एतिरो घटि कयो जो ड्रामे जी लेवल किरी पई, मयार किरी पियो। ऐं असांजा जेको ड्रामो आहे उहो माना जीअं मयार किरंदो वियो ईअं माण्हुनि जी नज़रनि में किरंदो वियो ड्रामो। त हिननि जो त यार को मयार ई कोन्हे ड्रामे जो, हिननि जो कहिड़ा ड्रामा था कनि पिया। 50 साल पहिरियों, 50 जे करे घणो अगरि मां चवंदुमि त मुंहिंजे ख़्याल में असां जेके ॾिठो आहे त उहो 35 साल पहिरियों इहे पंजाबी फिल्मूं इन टाइप जूं ठहंदियूं जन सिनेमानि खे तबाह कयो, ऐं साॻियो ई स्टाइल असां वटि अची वियो वरी। ऐं उहो ड्रामो अॼु ताईं हले थो, ओड़ो ड्रामो जंहिंमें बंदूक हथ में आहे स्टाइल, उहो बाबा उहो स्टाइल हूंदो सुल्तान जो, जंहिं जेको आहे सो माना असांजी जेकी उर्दू फिल्म हुई उनखे तबाह कयो, ऐं हिते वरी सिंधी ड्रामो जेको सुठी लेवल वारो बिल्कुलु उनखे तबाह कयो। अली गुल भाउ मां हिकिड़ी ॻाल्हि कोट कंदुसि त यकीन कंदो जॾहिं KTN जो हिकिड़ो प्रोग्राम थियो त उन में आउं एज़ ए म्यूज़िक ते जज हुयुसि, जंहिंमें कॉमेडियन में मामा लालू हुया ऐं एक्टिंग में हैदर कादरी उहो जज करे पियो। त उते जेके बि एक्टर अचनि पिया तव्हां यकीन कंदो त जॾहिं हू वॾेरा जी रड़ करे पियो त मां हैदर खे हीअं पकिड़े बीहां पियो, मां चयो यार हीअ छा आहे। अच्छा हैदर हुननि खे सुठे तरीक़े सां ॿुधाए पियो त यार असां वटि सिंध में हिकिड़ा अहिड़ा बि आर्टिस्ट थी गुज़रिया आहिनि, शफ़ी मोहम्मद शाह आहे, तव्हां हुनजी एक्टिंग ॾिसो, नूर मोहम्मद लाशारी आहे। त अच्छा हुननि हिकिड़ी ॻाल्हि ख़बर अथव, हिकिड़े जेको आयो हुते शरीक थियण, हुन हिकिड़ी वाह जी ॻाल्हि कई, चई साईं तव्हां जेको असांखे ॾेखारियो आहे त असां उहो ई कंदासीं। कमाल आहे। सो ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां गॾु हिकिड़ी पुछणी, असांजी सिंधी मीडिया में हिकिड़ो सवाल त न पर हिकिड़ो जवाबु रखियो वियो, अमूमन हिकिड़ो सवालु रखियो वेंदो आहे पर हिकिड़ो जवाबु रखियो वियो, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? छो त हींअर त उन शइ मां सभु असीं निकिरी चुका आहियूं। उन त तव्हांखे यादि हूंदो त तव्हां अगरि हिन चैनल ते अगरि कमु कयो था त तव्हां ॿिए चैनल ते कमु न कंदो, इनखे कीअं था ॾिसो? इहो तमामु ग़लति आहे। उर्दू मीडिया में जॾहिं त उर्दू मीडिया में इहा का बिल्कुलु न आहे। मां हाणे हिकिड़े ॿिए चैनल ते कमु कयो, जीअं हम TV ते कमु कयो, ऐं उन्हनि खे वरी मां ॿुधायो त मां जियो ते हाणे कमु कयां थो, त हुननि खे ख़ुशी थी, चई शुक्र अलहमदुल्ला असांजे माण्हू खे ॿियनि चैनल खयो आहे।
त माना उते इहा ख़ुशी जो लहर हूंदो आहे त अदाकार असांजे हुन में वधी वियो, उते इहा ख़ुशी जी लहर हूंदी आहे। असां वटि इहो हूंदो आहे त ॿिए वटि कमु कजे थो, नालो ई तुंहिंजो ठही वेंदो, हिकु नालो तुंहिंजो हले थो। इन जो रीज़न छा आहे, उनजी छा ज़हन में छा हुयो त इहा उन में असांखे कहिड़ो सवाल हुयो? शौर वारा माण्हू चवंदा आहिनि इहो वॾो वॾेर ख़ुशेन आहे, जीअं वॾेरो हारी खे गुलाब करे रखंदो आहे, त ईअं असां वटि बि हिते बिज़नेस में ईअं न हुजणु खपे। आर्ट जो माण्हू आहे, हुनखे शौक़ु थिए त कंहिं बि चैनल ते उहो कमु करे थो सघे, पर हिते हा हिकिड़ो मुलाज़िम आहे, हिकिड़े खे तव्हां पे ॾियो था त भाई हे तूं असांखे मंथली असांजी तूं पघार खणी थो, तोखे असांजो कमु करिणो आहे, उहो ॿी जाइ ते अगरि न करे उहो छो जो बाउंड थी वियो, पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। अच्छा, यकीन कंदो अलीगुल भाउ, ॾुख तॾहिं थींदो असां त सिंगर खे हिकिड़ो इहो आहे त चलो ठीकु आहे हिकिड़ी जाइ तां असां ॿी जाइ ते कोन था कयूं, भले असांखे शोज़ मिली वेंदा त असांजी हिकिड़ी अर्निंग थी वेंदी। जेको एक्टर हो वीचारो त उनखे कुझु पैसा जेके चंद मिलंदा, उनजे लाइ बि इहो चयो वेंदो त तव्हांखे फलाणे इदारे में कमु न आहे करिणो, त सिर्फ़ु हिन इदारे में कमु करिणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहो वीचारो किथां सर्वाइव करे हालांकि उहे फ्रीलांस हूंदा, बिल्कुलु मुलाज़िम न हूंदा, सभु फ्रीलांस हूंदासीं, असां सभु फ्रीलांस हूंदासीं। साईं एतिरे क़दुरु ताईं जो डायरेक्टर हिकिड़ो ड्रामो ठाहींदो या सॉन्ग ठाहींदो हो या टेलीफिल्म, अगरि उहो कंहिं ॿिए चैनल ते कमु कंदो त उनजो नालो कटे छॾींदा डायरेक्शन मां। हालांकि हुनजो कमु आहे बाबा, हुन एॾी महिनत कई, ॾुख में सुख में उहो एॾो ड्रामो ठाहियो, उनजो नालो कटिजी वेंदो आहे। पोइ जेको आहे न बसि हाणे छा चइजे, ऐं पोइ पाण हथु वठी इदारनि खे तबाह कयूं। ऐं यकीन कयो हिकिड़ी उर्दू में मां जेको आहे सो किरदारु जेको इहो कयो पए, उन दौरान इन ॻाल्हि जो फारूक रन साहब बि शायदि हूंदो त हिकिड़े अदाकार चयो, यार वो आपके जो सिंधी चैनल वाला है ना उन्होंने उर्दू चैनल भी खोला है। मैंने कहा हाँ सर खोला है बिल्कुल। यार उन्होंने मुझे बुलाया, फिर बजट में थोड़ा अनबन हुई, बजट में मैं उनके से नहीं बना, तो उन्होंने कहा कि हम तो सिंधी अदाकार को सुपरस्टार को भी 3000 देते हैं। मूंखे यार दिली तो ॾाढो ॾुख थी वियो यार, मां चयो इहो सफ़ा तव्हां असांखे त तव्हां हॉलीवुड में बि वञी केरी अथव। सही ॻाल्हि आहे। त उन्हनि खे त न ॿुधायो तव्हां असांखे छा ॾींदा हुयो, त अॻिला त असांखे ॾींदा ई न हो, छो त तव्हांखे कमु ॾींदा पैसा छो ॾियो, तव्हां हुते सुपरस्टार 3000 वठो था। त पोइ इहे ॻाल्हियूं बि असांखे ॾुखाईंदियूं आहिनि ॾाढो। अॻिते वञी बि तव्हां असांजा रस्ता बंदि कयो था हिननि खे, त असां एतिरो ॾींदा तव्हां एतिरा छो था ॾियो। सो हींअर त अलाह जे करम सां हिकिड़ो वक़्तु चेंज थी वियो आहे, सोशल मीडिया जो दौरु आयो आहे, नो डाउट के नो डाउट, ऐं माण्हू कमाइनि था पिया, असांखे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सोशल मीडिया जा उहे अदाकार असां हिकिड़े चैनल जा मुलाज़िम आहियूं, कमु कयूं पिया शुरू खां 9 सालनि खां कयूं पिया, हिन वक़्तु बि मां आहियां ऐं धरती टीवी सां मां कमु कंदो आहियां। धरती वटि इहा ॻाल्हि मां नोट कई आहे त हू तव्हांखे किथे बि हो कोन था रोकनि, न रोकींदा आहिनि, धरती टीवी वारा असांखे किथे बि न रोकियो आहे हुननि। उहो चवंदो आहे तव्हां लेजेंड हो, तव्हां कमु कयो मुख़्तलिफ़ जॻह, असांजी ख़ुशी आहे। उते जीएम जमाली साहबु आहे, उहो मूंखे त उहो चवंदो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मूंखे वॾे वॾे ॾिसंदो आहे, त ईअं हुजणु खपे माण्हू खे। ऐं ॿियो इहो आहे जो त मां दिलि वसी रखो ऐं माण्हू खे कमु करणु ॾियो। माण्हू जो शुक्र अलहमदुलिल्लाह हे यूट्यूब चैनल खुली आहे ऐं माण्हुनि उते कमु कयो। अहिड़ा असांजा यूट्यूब जा अदाकार 2-2 लख चैनल ॾियण लाइ तयारु आहे, उहे नथा अचनि जेके पहिरियां मिनतूं कंदा असांखे 20,000 ते बि रखो। बिल्कुलु। ऐं यकीन कंदो त अॼु खां कुझु साल पहिरियां, बल्कि उन्हनि ॾींहंनि में अॼु खां बल्कि काफ़ी साल पहिरियां मूं काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि कई त को दौरु अहिड़ो ईंदो जो हर आर्टिस्ट जो पंहिंजो चैनल हूंदो। त इन ॻाल्हि जा कुझु असांजा जेके कुलीग आहिनि, शेरियार अली आहे, ऐं इन खां अलावा सही तुलियो आहे, काफ़ी जेके दोस्त आहिनि इहे गवाह ॾियण ॻाल्हि आहे। मूं उन्हनि खे इहा ॻाल्हि कंदुसि त को दौरु ईंदो ज़रूरु, ऐं उहो दौरु हींअर अची वियो आहे त हर आर्टिस्ट जा हिकिड़ा पंहिंजा चैनल आहिनि। सो चवणु मक़सदु इहा आहे त सोशल मीडिया खे कीअं था ॾिसो तव्हां? सोशल मीडिया हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो वसी हिकिड़ो बिज़नेस जो ज़रियो आहे, हर तरीक़े सां हुन में कमाए सघिजे थो। तव्हां पंहिंजा जेको बि बिज़नेस खोलियो था उहे ऑनलाइन उन जा जेको आहे सो उनखे तव्हां फ़रोख़्त करे सघो था। एप्स ठाहियो, उन में माण्हू कमाइनि था पिया, नौजवान ठाहिनि था। इहे जेके बि एप आया आहिनि वॾा वॾा, इहे जेके उन्हनि नौजवाननि ठाहिया आहिनि, उन्हनि खपाया आहिनि। यूट्यूब बि कंहिं ठाहियो हुयो नौजवाननि, उन्हनि खपायो किरोड़नि में, सम्झो न। ईअं जेके बि टिकटॉक वग़ैरह आहिनि, ॿियनि माण्हुनि ठाहिया आहिनि, नौजवान मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म आहिनि। ॾिसो त टिकटॉक आहे, टिकटॉक ते हींअर कंहिंखे बि ज़रूरत कोन्हे त उहो अची टीवी ते अचे, ठीकु आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदो त टीवी इज़ अ वाइंड अप, सच थो ॿुधायां, पर अहमियत हर कंहिंजी आहे। ॾिसो अहमियत खे तव्हां इनकार नथा करे सघो। रेडियो जी बि ॾिसो सर, यकीन तव्हां बिलीव कंदो त रेडियो ते, ऐं जॾहिं हिकु चकर इंटरव्यू ॾियणु वियुसि त रेडियो में तव्हां बिलीव कंदो अलीगुल भाउ त मूंखे तक़रीबन 150 कॉलूं उते माण्हुनि कयूं रेडियो ते, साईं असां तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियूं, असांखे फलाणो गीत ॿुधायो। सो चवणु मक़सदु उहो आहे त कंहिंजी अहमियत खां इनकारी न आहियूं। टीवी जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे, पर हींअर जेको दौरु थी वियो आहे
उहो आहे सॼो सोशल मीडिया जो. हर कंहिंजे हथ में मोबाइल अची वई आहे. अॻे जेके DSN जी वैन हूंदियूं किथे लाइव ॾेखारण जे लाइ ज़ाइक हितां वञी करे लाइव ॾेखारे, हाणे कंहिंखे ज़रूरत ई न आहे त 40,000 वारो मोबाइल या 30,000 वारो मोबाइल उतां ई हू लाइव था अचनि. बिल्कुलु बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे इहो. ऐं रेडियो जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त रेडियो जी अॼु बि अहमियत इन लाइ आहे जो हर गाॾी में रेडियो आहे. असां वटि त अञा मुंहिंजे ख़्याल में घटि हलंदो हूंदो, पर ॿी दुनिया में माण्हू रेडियो जे ज़रिए हलंदा. बिल्कुलु बिल्कुलु डेफिनेटली सॼी मालूमात रेडियो ज़रिए मिले थी. ऐं इन खां अलावा किथे रोड बंदि आहे, रोड ब्लॉक आहे, उहा सभु शयूं उनखे मालूमात उते मिले थी. ऐं असां शोज़ कंदा आहियूं जॾहिं दुबई में तव्हां बि हलंदा आहियो त उहे अनाउंसमेंट ख़ासि करे रेडियो ते कराईंदा आहिनि. वाह वाह. त बसि फलाणी तारीख़ ते शो थियणो आहे. ऐं सभिनी माण्हू ख़बर पइजी आहे, छो जो हर गाॾी में आहे माण्हू मसरूफ़ आहिनि कमकारनि में, पर गाॾी ड्राइव कंदो आहे त थोरो रेडियो हलाईंदा आहिनि. अच्छा अलीगुल भाउ, भला को औलाद में को इन फील्ड में को कंहिंमें सम्झो था? न औलाद मुंहिंजा नौजवान जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे हिकिड़ा जींस त अचनि था माना डेफिनेटली अदाकारी जा. 2 पुट आहिनि, हुन में माशाल्लाह ॿिन्हिनि में सलाहियत उन्हे. पर जीअं त तालीम आहे, मुंहिंजो वॾो पुटु साइबर सिक्योरिटी में पंहिंजो हाणे यूनिवर्सिटी में दाख़िलु थियो आहे. त इनशाला उनजी सुठो विजन आहे, अलाह कंदो तमामु मथे हलियो वेंदो. ऐं अहिड़ी तालीम जी ज़रूरत आहे. ऐं 1 साल हिते कंदो पोइ ॿाहिरि हलियो वेंदो. इहा असांजे लाइ इहा वॾी ख़ुशी आहे त असां पाण एतिरो न पढ़ी सघियासीं, असांजी औलाद जेको आहे उहा पढ़े. इन सां इहो न आहे जो हुनखे नौकिरी गवर्नमेंट जी मिले. इहो आहे जेकॾो असांजी क़ौम जो माण्हू, असांजे घर जो माण्हू उहो तालीम याफ़्ता हूंदो, उनजी सोच भली हूंदी, उहो सुठो कमु कंदो. जीअं असांजो हिकिड़ो ई वाहिद माण्हू हो अजमल सावंत जंहिंखे मारियो वियो, उनजी तालीम जेकी आहे सो अमेरिका मां पढ़ी करे आयो सिर्फ़ु इन नाते त भई मूंखे पंहिंजे पढ़ायां माण्हू खे, पंहिंजनि जी ख़िदमत करणी. ऐं मूंखे जॾहिं पंहिंजे पुट जी दाख़िला जो थियो, मां जो यार शहीद थी वियो, न त उहो असांजो पंहिंजे शहीद शाहनाज जो तालिब हुयो, असांजी हुते मुलाक़ातूं थींदियूं. मां पुट खे चवंदो वली जान खे न त तुंहिंजी हिते दाख़िला थी वञे हा IB में, छो जो उहो इन तालीम जो हिकिड़ो ई माण्हू हुयो हिते. त बसि पोइ इहे तालीम ज़रूरी आहे. ऐं असां अहिड़े माण्हू खे असां बचायूं. इहे असांजा इंजीनियर, साइंसदान, डॉक्टर अहिड़ी लेवल जा, उन्हनि खे असां बचायूं. असांजा माण्हू उनखे मारण जे ॻोल्हींदा था वतन, सुठो माण्हू कहिड़ो आहे उनखे मारिजे. इहा वॾी असांजे लाइ नाकामी आहे. अच्छा हिकिड़ो सवाल जेको आहे मुंहिंजे ज़हन में अचे थो, स्पेशली ॾाढो अचे थो सवाल. अच्छा ॾिसो अलीगुल भाउ, जीअं असांजी म्यूज़िक फील्ड आहे, इन में गवर्नमेंट हिकिड़ा इदारा खोलिया, जंहिंमें सिम्पा खोलियो, जंहिंमें नापा खोलियो, आर्ट्स काउंसिल खोलियो. इवन म्यूज़िक जे लाइ डिस्ट्रिक्ट वाइज़ काफ़ी एकेडमीज़ आहिनि जेके माण्हू पंहिंजी मदद पाण हलाइनि था उते. छा जंहिंमें तव्हां, अलीगुल मल्ला, सोराब सुमरो, हैदर कादरी, वाहिद सुराणी, मामा लालू ऐं खोड़ जेके कॉमेडियन आहिनि, छा तव्हां गवर्नमेंट खां का अहिड़ी घुर कोन था कयो त घटि में घटि तव्हांजे लाइ बि को हिकिड़ो इदारो, हिकिड़ो कॉमेडी जी तरफ़? ऐं यकीन कंदो दुनिया में सभ खां ॾुखे में ॾुखियो कमु हूंदो आहे कंहिंखे खिलाइणु. जी जी जी. रोइण वारा त असांजा सभु जाम आहिनि. इन जे लाइ तव्हां को अॻिते कोन था अचो त यार इन जे लाइ को हिकिड़ो इदारो हुजे, इन जे लाइ को हिकिड़ो अहिड़ो को इदारो रखिजे? बिल्कुलु. गवर्नमेंट पंहिंजो सरदार शाह जे दौर में सकाफ़त खाते वारनि जे तरफ़ां हिकिड़ो यूनिवर्सिटी, जामशोरो यूनिवर्सिटी जे साम्हूं बिल्कुलु हिकु इदारो खोलियो वियो हुयो. अहिड़े ई तरीक़े सां उनखे माण्हुनि खे सिखिया ॾी बि इंस्टीट्यूट खोलियो वियो हुयो. उन में थियो छा जो जेके अगरि फ़र्ज़ु कर हिकिड़ो फ़नकार माण्हू आहे, ॻाइणो आहे, हिकिड़ो अदाकार आहे या कॉमेडी आहे या सीरियस एक्टर आहे, उन्हनि जी बजाए उहो दोस्त रखिया, उन्हनि दोस्तनि खे रखियो. हमारे सीनियर माण्हू जो वॾो तजुर्बो आहे, हिन ॾिठा आहिनि, पर ॾिठा न आहिनि जो उहो रखो जो कमु थियल आहे. पोइ ईअं करे उनखे वरी ख़तमु करे छॾियो, उहो न हली सघियो. माण्हू पहुता ई न उते, छो जो उहे माण्हू हुया ई न उन कम जा माण्हू, उहो त पंहिंजे तरीक़े सां डायरेक्शन पिया ॾियनि. इन लाइ माण्हू उते पहुता ई न. त पोइ इन जे लाइ उहो इदारो फ़िलहालु मुंहिंजे ख़्याल में तबाह बर्बाद आहे. उते कुझु बि न थींदी आहे, एक्टिविटी का बि नथी थिए. हिकिड़ी वॾी बिल्डिंग ठाही हुई उते सरदार शाह वारनि, ज़बरदस्त. हुन माण्हू बि रखिया, कुझु ॾींहुं बेदल मसरूफ़ साहब बि वेंदो हुयो उते. ऐं पंहिंजो पोइ मुख़्तलिफ़ माण्हू हुननि रखिया पंहिंजा यार. ज़ुल्म इहो आहे त अमेरिका में अॼु बि ACI अमेरिकन कॉमेडियन इंस्टीट्यूट आहे हुते. उते त कॉमेडी सिखाई वञे थी ऐं कॉमेडी जी प्रॉपर हिकिड़ी इंस्टीट्यूट आहिनि, सिखाई वञे थो. पर हिते अञा ताईं कॉमेडी खे हिते अहमियत ई न ॾिनी वई आहे. कॉमेडी खे ख़ासि करे का अहमियत न ॾींदा आहिनि हिते. जीअं जेको आहे सो
शालती जो मेलो थींदो आहे उन में कंहिं दौर में असां ससुई पली जो साहिबा जे दौर में असां वेंदा हुआसीं ऐं माण्हू ॾिसो जिते राग हूंदो आहे उते चवंदा आहिनि मश्किरी बि हुजे छो जो राग त सभई फ़नकार अचनि था सूफ़ी बि अचनि था सुठा गविया बि अचनि था उहे ॻाइनि था राग त आहे राग खे माण्हू ॿुधंदा आहिनि सीरियस उन सां या इंजॉय कंदा आहिनि त उनखे पर कॉमेडी खिलण बि माण्हू चाहिनि था जेके उते माण्हू ईंदा आहिनि उहे के मेलो घुमणु ईंदा आहिनि के मज़ा ॾिसणु ईंदा आहिनि के खिलणु ईंदा आहिनि खोड़ अरसो थी वियो आहे हाणे को 10 साल खनि थी विया आहिनि त उन में बि कादरबश मिठू खे बि न रखंदा आहिनि हाणे त सही शालती जो मेलो थींदो आहे अहिड़े क़िस्म सां गवर्नमेंट घटि तवजो ॾिए थी शायदि अलाए पाण टेंशन में आहे या मुल्क जो टेंशन खाई वियो अथनि अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछणी त मौसीक़ी में असांजे में जीअं माशूक शहर आयो चाहत फ़तेह बि आयो छा कॉमेडी में बि को अहिड़ो आयो को साईं कॉमेडी में गामू आयो अच्छा हा असांखे त ख़्यालु ख़्वाब बि न हूंदो हुयो त गामू जी माना जेकी अचानक हिकु त उहो रियल में ईअं आहे सही रियल में आहे सही त उहो उअं ई एक्टिंग बि उअं ई कंदो आहे त लॻंदी आहे ज़बरदस्त माण्हू मज़ो वठंदा आहिनि त सोशल मीडिया उहा आहे सोशल मीडिया हाणे ईअं आहे उते भली चरियो बि हुजे न उहो बि हिट थी वेंदो उनखे बि माण्हू मज़ो वठंदा आहिनि इंजॉय कंदा आहिनि हिकु त हिकिड़ो हूंदो आहे बाबा हे कॉमेडी करे थो या हे ॻाए थो हिन सुरीलो ॻायो या ॾिघो फिरो ॻायो हिकिड़ो माना चरियो बि पीआरे छॾ उन में माण्हू मज़ो वठंदा खोड़ माण्हू ॾिसंदा आहिनि बीह करे खाए थो पियो हे ॾिसंदा आहिनि सही सही ॻाल्हि आहे वञी करे थोरो खणी खाईंदसि माना एॾो माण्हू मज़ो वठंदा आहिनि इंजॉय हले केतिरे मिलियन में हुनजी शेयरिंग थींदी आहे त सोशल मीडिया हाणे उहो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे जेको घर वेठे माण्हू कुझु बि करे टिकटॉक ते माण्हू एतिरो पैसो कमाए थो उनखे वरी उहो सरींदा हुआ पंहिंजो अलाए कहिड़ो लफ़्ज़ ॾींदा आहिनि हुनखे लाइव जेको अचे थो अॼुकल्ह लाइव हा सही त उहो उन में माण्हू हिकिड़ा मां ॾिठा आहिनि घर जा भाती बिल्कुलु, बिल्कुलु। लॻा पिया आहिनि माना बसि अलाए छा था कनि पिया पंहिंजे लेखे गिफ्ट ॾियनि था उनखे हा वरी। शेयरिंग हिकिड़ा ईअं कनि था पिया माना कैमरा खुली पई आहे टिकटॉक ते पोइ उनखे शेयरिंग कनि था पिया गिफ्ट माना सॼो ॾींहुं उहो हले थो पियो हिकिड़ा रातिनि जो वेहनि था ॾींहं जो सुम्हनि था हिकिड़े ई कंहिं गिफ्ट ॾिनसि न हीअं गुल ॾिनईसि चवंदसि सलाम तोखे ॿिनी हथनि जो सलाम सलूट 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 मां बि ॿ ॾींहं बीठुमि मां चयो यार असांजी सफ़ा ज़ोर आहे असां इन जे लाइ त इहो बसि आहे सोशल मीडिया जो कमाइण जो तरीक़ो आहे कहिड़े तरीक़े सां माण्हू कमाए थो अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा पुछणी तव्हां खां त असांजी मौसीक़ी में बि ॾिसो जीअं वल्गर शाइरी थिए थी वल्गर म्यूज़िक बि हले थो छा कॉमेडी में बि का वल्गरिटी आहे छो मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कथा कलाई मां सच थो ॿुधायां अलीगुल भाउ मूं काफ़ी हिकिड़ा शोज़ ऐं नाला न खणंदुसि हुनजा काफ़ी शोज़ में मूं कॉमेडियन खे ॿुधियो आहे एतिरी त स्ट्रॉन्ग लैंग्वेज ॻाल्हाई वञे थी त जेकी शायदि मां नथो सम्झां त किथे फैमिली में किथे इहा कॉमेडी में इहे बि त माण्हू आहिनि न जीअं त इनखे कीअं था सम्झो आहिनि इहे त इहे बि कॉमेडी में कीअं था थियनि इहे न ॾिसो त उहे असल में ख़बर थो छा आहे उहे थोरे वक़्त लाइ त माण्हू खिलंदा ओॾी महिल बि खिली वेंदा महफ़िल में जेके वेठा हूंदा मज़ो वठंदा पर उन जो खां पोइ ग़लति असरु इहे पवंदा हुनखे वधीक शो न मिलंदा फैमिली शोज़ न मिलंदा असां वॾी इन शइ खे अवॉइड कंदा आहियूं त किथे माण्हू कुझु को खाइण पीअण वारा माण्हू आहिनि असां उते अवॉइड कंदा आहियूं त असांजो उते फ़ोटू बि न अचे छो जो असां फैमिली शो कंदा आहियूं फैमिलीज़ असांखे ॾिसंदियूं आहिनि पोइ उहे असांखे जेको आहे पंहिंजे गैदरिंग में फैमिली गैदरिंग में शादियुनि में या पंहिंजा वॾा वॾा फंक्शन हुननि जा उते असांखे न घुराईंदा उहे चवंदा यार हीअ जेको आहे फैमिली में अचण जहिड़ा न आहिनि इन लाइ इन शइ खां माण्हू परहेज़ करे त सुठो आहे यकीन कंदो अलीगुल भाउ मां इन शइ जो पाण गवाह आहियां मूंखे हिकिड़ी तमामु हिकिड़ी वेल एजुकेटेड फैमिली जा हिकिड़ा ॿ शोज़ मिलनि पिया उन में यकीन कंदो तव्हांजो नालो ऐं सौराब जो नालो सरे फ़हिरिस्त थियो त यार हिननि खे असां घुराए सघूं था पंहिंजी फैमिली में बा ख़ुदा इहा ॻाल्हि आहे सो इहा शइ क्रेडिट तव्हां ॾे वञे थो अच्छा हिकिड़ी रिक्वेस्ट आहे मुंहिंजी हिकिड़ी अक्सर जेको ज़िक्र कंदा आहियूं पाण PTV ते जेको तव्हां पहिरियों ड्रामो वठण जे लाइ जेको प्रोड्यूसर ॾे विया थोरो अगरि इहो ॿुधायो ऐं उहो मूंखे ॾाढी ख़ुशी थी मूं रिसेंटली उहो तव्हांजे हुन हिकिड़े उर्दू चैनल ते बि ॾिठो बि हुयो सो आउं चवंदुसि त इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो साईं PTV जो दौर बि एॾो ज़बरदस्त दौर रहियो हिकु त माण्हू गेट ते बीठा हूंदा अंदरि वञण लाइ त मौला करे अंदरि एंट्री थी वञे
मुंहिंजी बि एंट्री त थी वई परख जे ज़रिए थी हुई ऐं इक़बाल सईद अंसारी साहिबु कंदो हुन दौर में परख मुंहिंजी एंट्री थी वई हुई ऐं तमामु वॾो महबूब डायरेक्टर हो ऐं पंहिंजो महमूद मुग़ल साहिबु कंपेयर हूंदो हुनजो ऐं मुंहिंजी एंट्री थी वई हुन में मुक़ाबिलो थियो अदाकारी जो मां हुन में वञी करे हिसो वरितो हुन में बि खटे वियुमि त पोइ जेको आहे सो महमूद साहिबु बि चयो ऐं इक़बाल साहिबु यार हिन छोकिरे खे रखिजे जेकॾहिं पोइ हर खाके में मूंखे रखंदा हुया हर हफ़्ते ऐं मां पूरो साल हुते कमु कयो ऐं पोइ ईअं मुंहिंजी जेको आहे सो एंट्री थी वई ऐं पर माइनरनि में माना ड्रामो वरी अञा ॾुखियो हुयो थोरो ड्रामे में कमु मिलणु पोइ दरवाज़ो खड़काए असां वेंदा हुआसीं माइनर माना हुसैन शेख हूंदो हुयो साबिर कुरैशी असां सभु पोइ दरवाज़ो खड़काईंदासीं त हुते प्रोड्यूसर वटि जेकॾहिं ड्रामो उनखे मिलियो आहे त पोइ सलाम कंदा दरवाज़ो खड़काए सलाम सां अगरि हुनजो मूड हूंदो अंदरि हलिया बाबा न मूड हूंदुसि चओ दरवाज़ो बंदि कर बाबा कोन्हे ड्रामो ॿाहिरि हलियो वञ पोइ असां ॿाहिरि हलिया वेंदासीं ईअं हिकु दफ़ो हिकिड़े प्रोड्यूसर खे ड्रामो मिलियो मरूम आलासीं हुनखे जनरल नसीब करे असां बि खोड़ दफ़ा ॿुधाए चुका आहियूं हुन ड्रामो मिलियो सभई इहो मायूस थी मोटी आया जेके माइनर हुया कैंटीन ते वेठा हुआसीं चई मां फिलहाल हुनखे ड्रामो मिलियो आहे मां चयो यार मां हिनखे वठंदुमि मूंसां ॾाढो प्यारु कंदो आहे चई वञ असांखे त हुन मोटाए छॾियो मां वियुमि त हुते रिहर्सल हले पई कुझु छोकिरियूं बि वेठियूं हुयूं जॾहिं छोकिरियूं वेठियूं हूंदियूं न हू अञा हुनखे कावड़ ईंदी त ॿियो न अची सम्झे मां ई अंदरि जे मां खड़काए करे हीअं मुंहं खे खिलण जो करे सलाम वालेकुम साहब दरवाज़ो खोले करे सलाम वालेकुम साहब त हुन ॾिठो छा आहे छा था कयूं हिते नॉनसेंस स्टूपिड जाहिल क़िस्म जा इंसान ये आदत पी जो कमरो सम्झी करे गेट आउट हाणे न अंदरि वञी सघां थो न ॿाहिरि गेट आउट हाणे हिकदमि दरवाज़ो खोले करे ईअं ऐं ॿाहिरि मां पीटी करे ॿाहिरि रोअणु शुरू कयो वञे साईं बसि अहिड़ो मंज़र हुयो उहो रोआं थो रोआं यकदमि ॿाहिरि निकिरी करे होश न पियो काॾे वञा मां वरी मां चयो मथे शर्त लॻायो मानी जी त मां किरदारु मूंखे मिलंदो तव्हांखे मानी खाराईंदुमि सिधो वाशरूम में मुंहुं धोई करे ऐं उते वरी ढीठ थी करे हलियो वियुमि ऐं मां चयो मूंखे किरदारु ॾिनई मूंखे हुन चयो आहे तुंहिंजो हिकिड़ो इहो होटल आहे होटल ते तूं वेठो आहे तूं अचे थो ईअं हरू भरू हथ जी स्टोरी ॿुधाईमानि ऐं उन्हनि खे मानी बि खाराई हिन ख़ुशी में तोखे किरदारु मिलियो मानी खाराए त माना अहिड़ा ॾींहं हुया त इहे बि असां शयूं सठियूंसीं अच्छा मां ओॾी महिल पोइ मूंखे वरी मानी खाधी ते हुन खां पोइ ॿिए ॾींहं ते दोस्त हूंदो असांजो शिराज सुमरो साहिबु उहो सुठो एक्टर हो पोइ हुनखे मां चयो मां पीटीवी ते न कमु कंदुसि सूर जाॻिया तूं एॾी बेइज़ती कई ऐं हिकु त छोकिरियूं वेठियूं ॿिया अदाकार बि वेठा हुया मां बसि आयासीं हाणे असां न कंदासीं कमु यार कराची में न रहंदासीं हुन चयो जानी तूं वरी बेस वारो अदाकार शिराज सुमरो जानी असां पाण ते ॾुख ॾिठा आहिनि जॾहिं असांखे मायूस थियणो आहे तूं असांखे हिते कमु करिणो आहे असांखे नालो कढिणो आहे हे अॼु आहे सुभाणे मरी वेंदो नवां ईंदा हिन में मां रहिजी वियुसि अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि पुछणी अली गुलबाग त कॉमेडी हिकिड़ी त मुनवर ज़रीफ़ कंदो कॉमेडी जी जी हिकिड़ी कंदो रंगीलो अच्छा मुनवर ज़रीफ़ जी डायलॉग डिलीवरी में सिर्फ़ु हू अदा कंदो हुयो ऐं माण्हू खिल में ॿुॾिया पिया हूंदा हिकिड़ो रंगीलो हूंदो रंगीले जी एक्शन कॉमेडी हुनजी लफ़्ज़ी कॉमेडी ऐं मुनवर ज़रीफ़ में लफ़्ज़ी एक्शन ॿई मिक्स कंदो हो सही पर हीअ वरी सिर्फ़ु एक्शन हो कॉमेडी रंगीलो त अली गुल पाण खे किथे थो महसूसु करे अगरि ॿिन्हिनि में सां अगरि कजे त अगरि मां ॿिन्ही जो परस्तार बि रहियो आहियां बेसिकली त मां नदीम जो परस्तार हुउसि पोइ वरी हिननि जो माण्हू जॾहिं कॉमेडी मां शुरू कई स्टेज ते त हिन ॿिन्ही जो मां परस्तार थी वियुमि नदीम जे करे त मां ग्रेज ते बि कमु कयो स्टोरी ॿुधाए चुको आहियां बिल्कुलु बिल्कुलु ग्रेज ते कमु कयोसीं उन्हनि जे करे मां इहो थोरो ॿुधाइजो ज़रूरु उन्हनि जे लाइ त साईं मां एॾो नदीम बेग जे लाइ ग्रेज ते कमु कयो वञी छो उनजी फिल्म ॾिठी मां दिलि लॻी ग्रेज ते कमु कयो ऐं सोर्स SP साहिब जो लॻायो सैर खे मिरानी साहिबु SP हुन दौर में सही ऐं पंहिंजो SSP लॻो सखर में सही त मां उनजो सोर्स लॻायो ऐं उहो मूंखे उन सिपाही मोकिलियो मूंखे वञी हिते ग्रेज ते बीहारे आयो सही त पोइ अलाह साईं एॾो महिरबानी थियो मुंहिंजे मथां जो नदीम बेग साहिब जे हथारो मूंखे एवॉर्ड मिलियो PTV जो दादरो ड्रामो कयो PTV ते ऐं मूंखे उनजे हथां एवॉर्ड मिलियो त तव्हां
कोशिशि कयो। उहा फीलिंग कीअं हुई? मुंहिंजी उहा फीलिंग जंहिं महिल एवॉर्ड मुंहिंजो अनाउंस थियो हुयो, पहिरियां त मूंखे इहो हूंदो त भाई PTV ते जेको एवॉर्ड आहे उहो वॾनि वॾनि अदाकारनि खे मिलंदो आहे, हिकु त सोर्स बि लॻंदा आहिनि, पर ओॾी महिल जेको आहे सो जॾहिं मिनिस्टर वक़्त जो ओॾे नालो खयो, हीअ एवॉर्ड वञे थो अलीगढ़, मां त उते पंहिंजो जंहिं महिल नॉमिनेशन में हुयुमि, मूंखे इहो ई वॾी ॻाल्हि त मां नॉमिनेशन में आयो आहियां हिननि अदाकारनि सां। जॾहिं चयो हुन चयो त हीअ एवॉर्ड वञे थो अली गुलमला, यकीन करे ज़मीन पेरनि मां निकिरी वई। मां चयो एवॉर्ड नदीम बेग साहब ॾींदो। पहिरियों त इहो त मां हुन सां मिलां कीअं, नदीम बेग सां कीअं मूंखे मिलणु ॾींदा यार, छॾींदा बि न, हालांकि नॉमिनेशन में हुयुमि, पोइ बि मां चयो सिक्योरिटी विक्योरिटी अंदरि कोन छॾींदा। बहरहाल उनजे हथां एवॉर्ड जॾहिं मिले पियो त मां, मूंखे इहा ख़ुशी हुई त मां सिर्फ़ु उन सां ॻाल्हायां पियो, मसल में आपका बड़ा परस्तार त हुन चयो एवॉर्ड तो ले, पोइ एवॉर्ड वरितो त मां उनजो ई ॻाल्हायो पियो त नदीम बेग साहब जे। अच्छा, नदीम जी कहिड़ी फिल्म हुई जंहिंमें हू, ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अली गुल बि सेम एक्ट कयो, त जीअं नदीम कंहिं गैराज ते कमु कयो ऐं अली गुल बि कंदकोट खां शायदि सखर में गैराज में आयो, गैराज ते अची कमु कयो, गैरेज ते कमु कयो सखर मां। उहा फिल्म हुई दिलि लॻी, वाह दिलि लॻी फिल्म। बसि पोइ अलाह साईं वॾा कर्म कया मुंहिंजे मथां, ऐं अलाह साईं उन सां मूंखे मिलायो, ऐं वरी नदीम बेग साहब सां मां फिल्म बि कई, पर यकीन उहा हली कोन सघी, ऐं छो जो ओॾी महिल सिनेमाऊं डहणु शुरू थी वियूं, 2005 जी ॻाल्हि थो ॿुधायां, ओॾी महिल सिनेमाऊं डहणु शुरू थी वियूं, जंहिंमें इमरान हाशमी जो मां ज़िक्र कयो त माण्हू जेको रिसेंटली चयो वॾो वायरल थियो हुयो, पर उहो ईअं न हुयो जो मूंखे हाणे उन्हनि ऑफर कई हुई, उन फिल्म में इमरान हाशमी खे खयो हुयो, जंहिंजे करे हालतनि जे करे उहो न थी सघियो, ऐं ॿियो हुनजा 3 करोड़ थी विया, असांजी फिल्म ठहे पई 80 लख में, ओॾी महिल हुन सां 3 लख ॻाल्हायो हुयो, त हू 3 करोड़नि में अची वियो हुन दौर में, एतिरो मशहूरु थी वियो त उहो न ठही सघी फिल्म। त पोइ मूंखे एज़ाज़ु मिलियो हुन सां कमु करण जो, त हुन सां कचहरियुनि जो वॾो प्यारो माण्हू आहे, लेजेंड आहे, अलाह हुनखे सिहत ॾे ऐं मौला हुनखे हयाती ॾे, अञा बि हालायात आहे, मौला हुनखे सिहत ॾींदो। त इहे असांजूं ख़्वाहिशूं ॾाढियूं पूरियूं थियूं। मां मोटिवेशनल जेकी स्पीकर हुनखे ॿुधंदो आहियां, जॾहिं मां बि इहे चवंदो हुयुसि मामनि में हिननि में मां वॾो अदाकार थींदुमि सिनेमानि में, चवंदा आहिनि तूं अदाकार थींदे, भाउ उते डंडा हणंदा आहिनि, उते कुटींदा आहिनि, ईअं रिझाईंदा हुया। त मुंहिंजो विज़न इहो हुयो त मां मथे वेंदुसि, सिनेमा ते कमु कंदुसि, ऐं अलाह जी महिरबानी आहे अॼु मां सिनेमा जी फिल्म में बि मुंहिंजी कास्टिंग थी वई आहे, मुंहिंजो किरदारु बहितरीनु उन में लिखियो वियो आहे, उनजो कमु जारी आहे। त मुंहिंजे मौला सिनेमा में पाण खे ॾिठुमि वञी इश्क मुर्शिद जी आख़िरी किस्त जेकी आहे लाहौर जी सिनेमाउनि में, ऐं उते मां ॾिठो वञी, उन्हनि मूंखे बाक़ाइदे इनवाइट कयो ऐं गेस्ट थी करे मां उते पहुतुसि। त इहा ख़्वाहिश पूरी थी, पर प्रॉपर वरी फिल्म जो वरी पंहिंजो मज़ो आहे, उहा बि मुंहिंजी ईंदी सिनेमा में। त घर में को बि भाती चए न मां करोड़पति थींदुमि, उनजो हौसलो कंदा कयो बाबा तूं थींदे, उन इहो न चयो हाणे तूं काथो थींदे, तूं हाणे थींदे, असां हे हालात आहिनि, उहो थींदो, उनखे सोचा, उनखे बि जेके बि साइंसदान थिया आहिनि उन्हनि जी, या वॾा माण्हू जेके थिया आहिनि न पैसे वारा, उन्हनि जी इहा सोच हुई त मूंखे थियणो आहे। आसिफ़ ज़रदारी साहबु न सोचियो त मां कॾहिं प्रेसिडेंट थींदुमि, पर असां ख़बर न हुई उन शायदि इहो सोचियो, पर हुनजी इहा हुई त मां मुल्क जो वॾो सरबराह कॾहिं थींदुसि, ऐं उनजा दोस्त ॿुधाईंदा आहिनि, उहो चवंदा आहिनि मां हीअं थींदुसि, ऐं उहो थियो। वाह, अच्छा भला ॿी हिकिड़ी ॻाल्हि पुछणी त सोराब सां मुलाक़ात कीअं थी? अच्छा, सोराब सां मुलाक़ात मुंहिंजी इहो ई त मां फस्ट टाइम हिकिड़ो पेर, हा थिएटर मां माशाल्लाह पंहिंजे कंदकोड़ मां शुरू कयो। मुंहिंजी एक्टिंग जेकी हुई थिएटर में कॉमेडी, उहा मुंहिंजी स्पीच वारी हुई। कंहिं दौर में तव्हां बि, तव्हांजो वालिद साहब बि थिएटर जो ऐं जज रहियो हुयो, डायरेक्टर रहियो, राइटर रहियो। थिएटर में कॉमेडी जेकी पहिरियां हलंदी न, उनमें रखंदा या कमदार या मुंशी, पोइ उनखे किताबु ॾींदा हथ में त तूं मुंशी आहे, कमदार खे ॾंडी ॾींदा त तूं कमदार आहे। पोइ कॉमेडी कंदो, माना वॾेरो बीठो आहे, मुंशी बीठो बोतार सदको वञा सदको, वरी पोचे थी वेंदो, माना इहा त माण्हू खिलंदा। जॾहिं मां पहिरियों ई जेको थिएटर कयो न, पहिरें थिएटर में मां नौकर जो किरदारु हुयो, नालो हुनजो नखरा नौकर जा, नखरा नौकर जा, सही इंग्लिश गानो हलाए करे, माना माइकल जैक्सन वारी माना कॉमेडी, ब्रेक डांस स्टार्टिंग मुंहिंजी आई, माण्हू चई चरियो आहे छा आहे,
डाला कहिड़ा हेठि माण्हू वेठा आहिनि उनखे बि दॿ, जेको साण आहे वॾेरो बीठो आहे उनखे बि दॿ, छाजा मुंशी छाजा कमदार स्पीड। ऐं मशाल मुंहिंजो एतिरो थी वियो नालो माना हुते पंहिंजे इलाइक़नि में लाड़काणे ताईं, पोइ मूंखे माना घुराईंदा हुआ पेमेंट ते। उन वक़्त में 150 पेमेंट वॾी हूंदी, कंदुकोड़ वेंदो हुउसि लाड़काणे 150 पेमेंट ते आयो हुआसीं अदाकार मोतबर। सखर बि हिकिड़ो ड्रामो थिए पियो, हिकिड़ो दीवान हुयो, उहो ड्रामो करे पियो शमन। उहो ड्रामो थियो 92 में या 93 में शायदि। शमन मीराली जो वॾो उरूज हुयो। शमन मीराली माना वॾी ॻाल्हि हुयो उन वक़्त में, जो किस्टूं आयूं तमामु वॾो हिट हूंदो हुयो। ऐं वहीद हिकिड़ो शाइर हो, पोइ हुन शमन मीराली खे हीरो खयो, वहीद हिकिड़ो हुन में विलन हुयो, ऐं उन में वरी हू साइड हीरो पाण थियो दीवान हुओ, नालो हुन जो छा हुयो। ऐं ॿियो आगा सिकंदर बि हुन में विलन जो रोल कयो हुयो, माना चूंड माना कई। ॿियो सतार साजन हूंदो जकंबा जो, बिल्कुलु सतार साजन। ऐं मूंखे हुननि कॉमेडी घुरायो उन ड्रामे में। पोइ असां रिहर्सल कंदा हुआसीं त सोराब हुते वरी नंढो हूंदो हुयो, इहो वरी छोकिरी जो माना रोल कंदो हो रिहर्सल में। सही, हुन ड्रामे में असली छोकिरियूं हुयूं। पोइ उन दौरान हीअ वरी मिमिक्री वग़ैरह करे, मां बि कंदो हुउमि मिमिक्री, इंडियन अदाकारनि जूं पाकिस्तानियुनि जूं, हे बि करे। अच्छा, सोराब तव्हां सां गॾु रहियो। अच्छा, कुझु अरसे में वरी सोराब गामू सां लॻी वियो। मूं सोराब खे बि हिकिड़ी ॻाल्हि कई, मां चयो सोराब ॾिसो तव्हां ॿिन्हिनि जो हिकिड़ो कंट्रीब्यूशन जेतिरो आहे, तव्हां हिक ॿिए खां बग़ैर अधूरा हो। हिकिड़ो पेर हिकिड़ो शुरू खां वठी रहियो आहे हिकिड़ो, उनखां पोइ तव्हां हिन खां अलीगुल खे छॾे गामू सां गॾु करणु, उहो कीअं तव्हां? इहो सही तमामु हिकिड़ी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि पुछी। ऐं हिन में इहो थियो जो इहो तक़रीबन गामू ॾाढो हिट थी वियो, सोराब सां ई कयो, सोराब सां ई भित भित में हुनजो हिट थी वियो। सुठी ॻाल्हि आहे, अदाकार त असां पाण हिक ॿिए सां सुठा हलंदा आहियूं ऐं कम बि हिक ॿिए सां कंदा हुआसीं यूट्यूब ते। पर यूट्यूब ते ईअं जो सिंधी माण्हू यूट्यूब घटि ॾिसंदो आहे, फेसबुक ते ॾिसंदो आहे, यूट्यूब ते हुनजी रसाई घटि आहे ऐं हुन वञणु घुरिजे, उन में असांखे अर्निंग वधीक थींदी आहे। पोइ यूट्यूब ते कयूं पिया कमु, असां हिक ॿिए सां खाका कयूं पिया, पर जीअं त यूट्यूब ते असांजे घटि ॾिठो पियो वञे, 5000 4000 एतिरो पिया ॾिसनि। सही, पेज ते घणो पियो हले, उते फ्री में हुयो कमु। पोइ गामू सां हिट थी वियो। जेके मूंखे सोराब खे शो मिलंदा हुआ, उहे गामू ऐं सोराब खे पिया मिलनि, शो मूंखां कटिजी विया। माना 2 साल पूरा मुसलसल मुंहिंजी जेकी ज़िंदगी आहे उहा इन कश में रही त मुंहिंजा मौला हाणे मां यूट्यूब ते कमु त शुरू कयो, पर एतिरी अर्निंग कोन पई थिए, शो मिलनि कोन पिया। जेको आहे शो मिले पियो उहो गामू ऐं सोराब खे मिलनि, छो जो मां तो कटिजी वियो मुकमल, हुननि जो खाको हेठि थी वियो भित भित ते। हिकिड़ो ईअं थियो शो, हैदराबाद जो शो मिलियो, ऑर्गेनाइज़र मूंसां ॻाल्हायो, चई यार हे जेको आहे सो शो आहे 3 ॾींहंनि जो शो आहे, ऐं इहो जेको आहे सो मां तोखे ॾियां थो। ऐं मां चयो यार सोराब जे उहो अकाउंट में तव्हां मोकिलियो पैसा, छो जो हुनजो जेज़ अकाउंट हूंदो हुयो, उन में मोकिलियो, पोइ असां उहो कंदासीं। शो में 2 ॾींहं बचा, एडवांस बि अची वियो हुनजी। 2 ॾींहं जॾहिं बचा, मां सोराब पुछियो, मां यार हलणो आहे त पोइ हुन पेट्रोल वेट्रोल विझायूं त इहो ॾे एडवांस त इहो। हुन चयो यार उहो गामू खे शो मिली वियो। अड़े मां चयो यार इहो ई सारो मसइलो 6 महीननि खां पोइ मिलियो, ऐं 50,000 सोराब जो हो, 50,000 मुंहिंजो हो हुन में, ऐं सुठी कंपनी जो हो, वॾी जो, ऐं 3 शो हुया उहे। मां यार इहो त मां चयो भला एडवांस अचे, एडवांस बि वई हली। अड़े मां चयो उहो मूंखे ॾियां, घुराई मां, मूंसां हुन पहिरियों ॻाल्हायो। बहरहाल उहो शो थी वियो, मां करे मानी मथे कई। गामू जॾहिं ईंदा हुआ त पोइ मानी कंदा हुआसीं गॾिजी। गामू मूंखे फ़ोन कई, यार मानी कर खाऊं, चई मां ठीकु आहे, अचो। दाल चांवर मां खाया, मथे छत ते वेठा हुआसीं दोस्तनि असांजा, तॾहिं मां वरी ॻाल्हि इहा कयां थो त वरी थोरो यारनि खे बि ख़बर पए तकलीफ़ हूंदी डेफिनेटली। पोइ मथे मां दाल चांवर कराया, जेकी हैसियत थोरी महिल मुंहिंजी मुर्गी जी बि कोन हुई। दाल चांवर कराए मथे वेठासीं, मानी खाधीसीं, उन खां पोइ चांहि वांहि पीतीसीं। मां गामू खे चयो, मां चयो हिकु अधु शो संगत जे करे छॾिणो पवंदो आहे। जॾहिं तो ख़बर हुई त हिकिड़े दोस्त खे शो मिलियो आहे त इहो छॾिबो आहे शो। ऐं त उते हुन चयो, हुन शाह साहब हुन सां गॾु हूंदो आहे गामू सां, हुन चयो हे रोज़ी न करे। मां चयो रोज़ी भली करे, कंहिंजी रोज़ी ते लत न हणे। मूंखे हे मुसलसल शो कनि था पिया, मूंखे तकलीफ़ हुई, अगरि मां हुजां त मां छॾे ॾियां शो। बहरहाल उहो शो थी वियो, का ॻाल्हि ई कोन्हे, असां इहो रखूं नथा, ख़ैरु आहे, बसि मौला सां इहो कंदो। बहरहाल इहे तकलीफ़ुनि जा सिलसिला हलंदा रहिया। पघार त असांजी धरती टीवी ते हुई, उतां असांजो किचन हले पियो,
पर जीअं त एक्स्ट्रा माण्हू खे ज़रूरत हूंदी आहे, ॿार आहिनि, बच्चा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कराची जहिड़ो शहर आहे उते कराची आहे, उन में माण्हू ज़रूरत ज़िंदगी आहे हक़ीक़त हा, आहे। मां रियल एस्टेट जो कंदो हुउमि, उहो बि तबाह थी वियो, उहो बि ख़तमु थी वियो कमु, हालात अहिड़ा थी विया, सफ़ा तकलीफ़ दे हालात। मुंहिंजे मौला साईं अहिड़ो कमु कयो जो मूंखे ड्रामो मिलियो। ड्रामो बि इहो मां ॼाणे 2 सीननि जे लाइ आयो आहे। अच्छा, मां ॻाल्हि कटां थो, हा। कथा कलाई माफ़ अली गुलवा, सच थो ॿुधायांव त हीउ शख़्स जेको आहे न, हीउ नियत जो साफ़ माण्हू आहे। अलाह हिन खे अॼु इन मक़ाम ते नवाज़ियो आहे त उहो जेको तव्हां सिनारियो ॿुधायो था हींअर, सच थो ॿुधायांव थो त अॼु तव्हां ॾिसो त अलाह पाक तव्हांजे लाइ हिकिड़ो शायदि उनखां वॾो मक़ाम सोचे वेठो रब साईं। बसि इहो वरी इन जो वॾो हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ख़बर कहिड़ी अथव, असां 9 महीना पहिरियों असांखे हिकिड़ो बल्कि इन्विटेशन आयो हुयो साना जो, उहो असांखे आयो 12 महीना थी विया आहिनि उनखे, हाणे 3 महीननि खां पोइ शो आहे। असां हुन में जेको आहे हुननि असां पैसा बि उन्हनि भरिया, उतां जो दोस्तनि, असांजा मुख़्तलिफ़ दोस्त, फ़हीम साहबु उन मुंहिंजा पैसा भरिया, पंहिंजो अमेरिका मां ई मुंहिंजा, सोराब जा कंहिं ॿिए भरिया, मुंहिंजा उन भरिया पैसा, त असांजो वीज़ो उन्हनि अप्लाई कयो, वीज़ो अमेरिका में, छो जो 3 महीननि खां पोइ शो थियणो हुयो, असां उन में वञणा हुआसीं। मज़े जी ॻाल्हि इहा आहे, मां ड्रामे में शूटिंग करे चुको हुउसि, इश्क मुर्शिद में, ऐं इहा बि 6-7 महीना हलंदी आहे शूटिंग, जॾहिं ड्रामो रियानेर थिए। मां ॼण हिननि घुरायो आहे हिकु वधि सीन लाइ, उहो असांखे घुराईंदा आहिनि, वरी 10-12 हज़ार ख़र्ची ॾींदा आहिनि, तव्हां हलो तव्हांजो सीन हणंदासीं पाण ई। असां वियासीं, असांखे अमेरिका वञिणो हो, असां वञी करे टाइमिंग आई असांजी इंटरव्यू जी, इहो 8-9 महीना पहिरियों इंटरव्यू टाइमिंग आई, जनाब अॼु मुंहिंजी आहे सुबुह ते 12 बजे हुई, असां वियासीं, मुंहिंजो वीज़ो न लॻो, इंटरव्यू कयो हुयो, मां चयो यार छो न लॻो वीज़ो, यार मुंहिंजो न लॻो अमेरिका जो। सुबुह ते वरी सोराब असां गॾु हुयासीं, होॾी महिल बि गॾु हुआसीं, सोराब जो वीज़ो लॻी वियो, सोराब जो वीज़ो लॻी वियो, चवंदा न फिल्म में जेको डाला का आमिर खान जी में, दोस्त जब फेल होता है दुख होता है, उनमें चलो जब पास होता है तो ज़्यादा दुख होता है। जब दोस्त फेल होता है तो दुख होता है, जब दोस्त पास होता है तो ज़्यादा दुख होता है। मूंखे साईं वॾो ॾुखु थियो, यार यार मुंहिंजो न लॻो, सोराब जो लॻी वियो, हाणे सोराब अमेरिका वेंदो, मुंहिंजो बि वीज़ो लॻे त असां ॿई निकिरी वञूं अमेरिका, माना 6-7 महीना उते हुजूं, पर ड्रामो वामो हिते हुजे, इश्क मुर्शिद ते हो, असां त अमेरिका। बहरहाल मुंहिंजो न लॻो, मां मायूस थी वियुसि, यार ॾुखु थियो हुयो। सोराब ओॾी महिल सभिनी दोस्तनि खे ॿुधायो, मुमताज़ बुखारी साहिब खे, सभिनी खे सकर हेॾे होॾे, मिटनि माइटनि खे बा इंजॉय थी वई, वीज़ो लॻी वियो, वीज़ो लॻी वियो। हुन दोस्त खे ॿुधायईं जंहिं मुंहिंजा पैसा भरिया हुया, उहो हिते आयल हुयो, उनखे ॿुधायईं यार फ़हीम साहिबु अलीगुल जो वीज़ो न लॻो आहे। हुन चयो यार कीअं न लॻो, हिनजी ट्रेवल पंहिंजी हिस्ट्री बि ॾाढी ज़बरदस्त आहे, ऐं पंहिंजो ट्रेवलिंग जेको आहे ॾाढी ज़बरदस्त आहे, हा, ऐं हिन जी छो जेको आहे सो न लॻो। मां मैकडोनल्ड ते वेठो हुअमि, अचो, असां उहो रस्ते में असां बीह रहियो, माना 10 बजे असांजो वीज़ो लॻो, 10 बजे 11 बजे असां वेठासीं वञी उते, हुन उते लैपटॉप आयो, ॿीहर हुन जेको आहे अप्लाई शुरू कई। मां सर न कयो, तव्हां पैसा ज़ाया था कयो, मां त पैसा भरे नथो सघां, मूं वटि त एतिरा आहिनि ई कोन। चई न मां थो भरियां पैसा, तूं घबराए न, छो न लॻो तुंहिंजो वीज़ो। हिन ॿीहर ॾिठियूं खामियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, ॿीहर हुन 7 महीननि खां पोइ मूंखे टाइम मिलियो इंटरव्यू जो। वाह, 7 महीननि में माना टाइम मिलियो, हिते मुंहिंजो ड्रामो हलियो, ड्रामो मुंहिंजो हिट थी वियो, ज़बरदस्त थिए हो, बाबा वाह वाह थी वई, अलीगुल महिल आहे हो, शोज़ पिया मिलनि ॾाढा ज़बरदस्त। मुंहिंजो दुबई में शो थियो, उते माण्हू सभु पिया सुञाणनि, इंडिया जा आयो, मां चयो मौला तुंहिंजा वॾा कर्म थी आहे त। वाह, मुंहिंजो जेको आहे सो मार्च खां पहिरियों महीनो, मार्च जी 3 तारीख़ ताईं पंहिंजो सिंध क्रिकेट लीग दोस्तनि उते रखी, इसाक सुमरे वारनि, बिल्कुलु, ऐं 6 जेको आहे डिवीज़ननि जूं सिंध जूं, उते क्रिकेट जो मां ब्रांडे बि सेटर मूंखे हुननि कयो, वाह, मां उते हुयुसि। 3 मार्च ते फाइनल हुयो, 4 मार्च ते मुंहिंजो इंटरव्यू हो अमेरिका जो वीज़े जो, जेको हुन दोस्त भरियो, 7 महीने खां पोइ मिलियो। वाह, असां उते जेको आहे सो मां जेको आहे सो जल्दी मां चयो कयो इनाम विनाम विरायो फाइनल, मां जहाज़ ते चढ़ा त पुॼा, मुंहिंजो इंटरव्यू आहे सुभाणे 12 बजे मूंखे जहाज़ ते विहारियो, 12:30 बजे मां हिते 3-3:30 बजे पहुतुमि, सोराब मूंखे खयों अची एयरपोर्ट मां। मां चयो हाणे कहिड़ो सुम्हूं, 7 बजे इंटरव्यू, 8 बजे, सही, त मां त जाॻां थो, सोराब चयो मां बि जाॻां थो। बहरहाल वियासीं साॻो सोराब गाॾी में, असां पहुतासीं वञी अमेरिका
एम्बेसी वटि उते जीअं घिरियासीं त पठाण गार्ड हुन चयो भले भाई तेरा त वीज़ा लॻेगा भाई। वाह वाह मां चयो मौला हितो ई बसि हिते शुरूआति थी वई। वाह वयुमि त सुवाल ई 2-3 माई पुछियो त पहिरियां ई छा कंदो आहे? मां चयो कॉमेडी एक्टर आहियां। चई नाइस टू मीट यू, ज़बरदस्त, वाह ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। ऐं मूं इहो ई सोचियो मां सिंधी मां घुराईंदुसि। उन खां पोइ जेको आहे सो हुन सिंधी आयो। अच्छा मूंखे हुन सुवाल कयो, सुवाल ड्रिको मूंखे सम्झ में न आयो। मां चयो इंग्लिश फिनिश टाक सिंधी। उन घुराए त उहो उतो ई खिलंदो आयो पिए। त मां चयुसि तव्हां हाणे सुञाणे त चाहे वेल नोन कॉमेडी आहे। बहरहाल मुंहिंजो हुन चयो अच्छा मूंखे चई आख़िरी दफ़ो तूं कहिड़े मुल्क मां थी आहीं? मां चयो मां लथो ई 3 बजे जहाज़ दुबई इहे हुजे इहो अथई पंहिंजो बोर्डिंग बोर्डिंग पास। चई ओके 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 रुॻो जेको आहे सो वरितो पासपोर्ट। चई 5 सालनि जो तोखे वीज़ा ॾियूं था। वाह मां चयो वॾी जो आहे ज़बरदस्त ॻाल्हि थी। छा फीलिंग आहे? मां ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे त मां अमेरिका घुमी ईंदुसि। बहरहाल ईअं मुंहिंजो वीज़ो लॻी वियो। त ॿाहिरि निकितो। मां स्वराब खे ॿुधायो, मां चयो स्वराब मुंहिंजो अगरि उन ॾींहुं वीज़ो लॻी आहे त पाण त निकिरी हलूं हा। हे मूंखे अलाह सां इज़त अलाह कीअं सां इज़त ॾियणी? ॾियणी, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मुंहिंजो मौला ज़बरदस्त कमु करे छॾियो। बेशक हाणे साॻियो शो जेको आहे सो मूंखे मां चवण ते वधीक वठंदो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं अलाह साईं मुंहिंजो मौला जेको आहे न बेशक ऐं असल में जेको दोस्त ॿुधाईंदा आहिनि या उलमा इकराम चवंदा आहिनि जिते तव्हां बसि कंदा आहियो त अलाह सां शुरू कंदो आहे। त मां तुंहिंजो चवंदा आहिनि जिथे वॾा वॾा आलिम मुफ़क्किरनि जी सोच ख़तमु थींदी आहे उतो ख़ुदा जी त वादन शुरू थींदी वाह, आहे। वाह। सो अच्छा ज़िंदगी में कुझु माण्हू हेल्पिंग रहिया तव्हांजा जेके तव्हांजी मददगार साबित थिया? तमामु उनमें के ख़ासि माण्हू जेके मददगार रहिया? पहिरीं ॻाल्हि त मूंखे ज़बरदस्त मददगार मुंहिंजो उहो माण्हू रहियो जेको मूंखे कराची वठी आयो। मूंखे बस जो बि किरायो न हो। परवेज़ परवानो नालो आहे, हुनजो ड्राइवर हूंदो हो बस जो, पर हूंदो अदाकार हो। उहो चवंदो तूं यार हिते न रहो, कंदकोट न रहो, तूं फिल्मनि में वञ, लाहौर वञ या कराची वञ। पोइ मूंखे वठी आयो उहो जंहिंजे ज़रिए पर्ख में मां एंट्री कई। पोइ मुंहिंजी शुरूआती जेकी सीढ़ी इक़बाल सईद अंसारी जंहिं मूंखे चांस ॾिनो हिकिड़े ड्रामे में। ऐं उन खां पोइ वरी जेकी हेल्पिंग जी जीअं तव्हां ॻाल्हि कयो था उन में मुंहिंजो जेको आहे बहितरीनु जेको मुंहिंजी हेल्प कई, मूंखे गाॾी ॾिनी उन गिफ्ट, उहो मंसूर मुग़ल साहब आहे। मंसूर पंहिंजो हाशमी साहब मखदूम मंसूर हाशमी, बिल्कुलु मंसूर मखदूम हाशमी। ऐं जॾहिं मां उन धरती टीवी उन वरितो हुयो चैनल, पोइ चैनल उहो न हलाए सघियो। पोइ उन जेको आहे सो उन असांखे घुराए करे चयो यार मां नथो हलाए सघां, तव्हां ॿियो चैनल ॾिसो। पोइ उन मूंखे गाॾी ॾिनी हलाइण लाइ, तूं हलाए गाॾी। पोइ मां गाॾी खे मां साफ़ु रखंदो हुउमि, ॾाढो ख़्यालु रखंदो हुउमि गाॾी जो। पोइ मां हुनखे चाबी ॾिनी मां गाॾी जी। मां सर हाणे तव्हांजा असां मुलाज़िम न रहिया आहियूं, तव्हांजी महिरबानी, हीअ तव्हांजी गाॾी जी चाबी ऐं हीअ बुक हुयो, हीअ बुक। हुन चयो यार मां तोखे घुरी चाबी। मां सर न मुंहिंजो त फ़र्ज़ु आहे न, तव्हां त गाॾी तव्हांजी आहे, मां कीअं पराई गाॾी एॾी मुहांगी खणी घुमां। हुन चयो भाई गाॾी तुंहिंजी आहे। ऐं मूंखे अखियुनि में ॻोड़ा वही आहे यार। मां चयो एॾा ज़बरदस्त माण्हू। हुन चयो बाबा मुंहिंजो भाउ, मुंहिंजो भाइर, मुंहिंजो मुलाज़िम केर बि तोखे नथो चई सघे त गाॾी तोखे मां ॾिनी ऐं मुंहिंजी गाॾी आहे, मां तोखे ॾियां थो। तूं हिते घुम, आर्टिस्ट माण्हू आहे, घुम त ख़ुशी थींदी मूंखे। ऐं मां चयो यार सल्यूट आहे। ऐं मां अॼु ताईं हुनजो, हालांकि गाॾी मां चेंज कयूं इहे हो, पर हुनजो मां अॼु थोराए थो ऐं गाॾी मां उहा रखी आहे अॼु ताईं। उहा गाॾी हालांकि गाॾी मां ॿी वरिती आहे, पर उहा उनजी गिफ्ट जेकी आहे मूं वटि अॼु ताईं आहे। त इहो वॾो 6 लख जी गाॾी हुन वक़्त में, ऐं वॾी ॻाल्हि हुई, 0 मीटर गाॾी हुन ॾिनी। ॿियो फारूक रिंद साहब जो, मां उन मूंखे तमामु मथे खणी वियो, मथी लेवल ते खणी वियो हुन मूंखे जिते जिते मुंहिंजो तारीफ़ कराईंदो आहे न, चवंदो आहे हीअ यार असांजा लेजेंड अदाकार आहिनि, वॾा अदाकार, हिनखे तव्हां नथा सुञाणो, मां नथो सुञाणा। ऐं पोइ हुन मूंखे किरदारु ॾिनो ऐं हुन मुंहिंजी इज़त कराई बाक़ाइदे। ऐं मूंखे चवंदो आहे तूं बि मुंहिंजी इज़त कराई। मां फारूक साहब खे सलाम पेश कयां थो। ऐं हू खोड़ दफ़ा हुन मूंखे चांस ॾिनो। हिन दफ़े त हुनखे तमामु वॾो ब्लास्ट। ऐं हाणे बि जेको ड्रामो आहे, उनजो ड्रामो आहे जंहिंमें आयज़ा ख़ान असांजी सुपरस्टार पाकिस्तान जी, फिरोज़ ख़ान पाकिस्तान जो सुपरस्टार, उन्हनि जे विच में हुन मूंखे बीहारियो आहे। ऐं ॿियो मां पंहिंजो असद कुरैशी साहबु आहे जेको CEO आहे जियो जो, ऐं अब्दुल्ला कादवानी साहब जंहिंजी प्रोडक्शन में मां कयां पियो, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां।
उन्हनि बाक़ाइदे चयो मलाक रखना है इसमें, वाह वाह, तो वॾी महिरबानी उन्हनि जी सभिनी जी। त इहो मौला मुंहिंजो सभु कुझु अलाह साईं जे तरफ़ां बेसिकल त रोज़ी आहे, त रोज़ी जो ज़िम्मो मुंहिंजे मौला खे आहे, उहो बेशक। कहिड़े बि तरीक़े कंहिंखे ॾेई सघे थो। बेशक। अच्छा अलीगुल भाउ, जीअं कॉमेडी में एक्ट थिए थो, जीअं चार्ली चैपलन, ठीकु आहे, उनजी उनजो हिकिड़ो एक्ट करण जो अंदाज़ हिकिड़ो पंहिंजो आहे। अच्छा, मूं गामू जे लाइ त हिकिड़ी तव्हांखां ॻाल्हि पुछंदुसि त असां त जॾहिं दुबई वियासीं, दुबई में काफ़ी जेके हिकिड़े पढ़ियल लिखियल हिकिड़ा जेके बि सिलसिलो हुया उहे चवनि पिया यार गामू जी कॉमेडी, हालांकि मां सची थो ॿुधायां गामू जी कॉमेडी मूंखे वणंदी आहे, बज़ार ॾाढो, तव्हांखे बि वणंदी आहियूं ॾाढे, ऐं कमाल जो रियल आर्टिस्ट आहे बिल्कुलु। ऐं तव्हां इहा ॻाल्हि जेकी ॾाढी भली कई, त उहो ठहियल ई हिकिड़ो प्रॉपर आर्टिस्ट आहे, जेकी उनजी डिज़ाइन आहे। सो उनजो हिकिड़ो एक्ट आहे बुजे वारो, उहो जेको बि पढ़ियल लिखियल आहे उहो इन शइ खे थोरो उहो थो करे, डिनाए करे थो चए यार इहा हिकिड़ी इन जी लिमिट हूंदी आहे। हिकिड़ी इहो आहे तव्हां जेको किरदारु आहे, पुट जो किरदारु थो करे, उन में हली वेंदो कावड़ में कॾहिं हिकिड़ो अधु दफ़ो कंहिं स्केट में, पर माना 24 कलाक त माण्हू नथो ॾेई सघे न, बसि हर शइ ॻाल्हि ते बुझो ॾे, हर शइ ते भित अचे, ज़मीन अचे, कुझु बि अचे, या को साम्हूं को मुतवर माण्हू वेठो आहे त बि हुन सां डाला ॻाल्हाए थो त बि बुझो हीअ करे ॾे, त मां अॻे आहियो न बुझो। त इन जे लाइ इहो एतिरो त सफ़ा ग़लति आहे, असां पाण बि मना कंदा आहियूं। बहरहाल हुनखे हाणे त सुठी सम्झ में अची वई आहे, हिकिड़ी सिखत हुनखे भली अची वई, जंहिंमें असांखे बि अहिड़ियूं सिखतूं आयूं आहिनि, असां बि सम्झी आहियूं, पर हर हिकु माण्हू खे ईंदी आहे त उन माण्हू पोइ सम्झी वेंदो आहे। त एतिरो बुझे खे वायरल न करणु घुरिजे। छो जो हिकिड़े माण्हू मूंखे फ़ोन कई, अच्छा, सुठो ऑफिसर, हुन फ़ोन कई मूंखे, चवंदा हे जेको आहे जेको बुझो तव्हां ॾियो था इहो ग़लति आहे यार, मां पंहिंजो फिलाणो ऑफिसर आहियां, मूंखे 9 बजे ॿारनि सां गॾु किथे मानी खाइण लाइ वञिणो हुयो, हाणे मूंखे ऑफिस में देरि थी वई, हाणे ॿार तयारु थी वेठा हुया, मां फिक्स 9 बजे पहुतुमि, त ॿारु नंढड़ो मुंहिंजो जीअं आयो त उहो मूंखे चए थो थुक थी तूं एॾी देरि करे आयो आहे अबू, त मूंखे हुन फ़ोन करे चई यार, चई मां केस कंदोमांव। मां चयो सर, चई इहो असांजी कहिड़ी तव्हां अहिड़ियूं शयूं ॾियो जंहिंमें ॿारनि खे मज़ो अचे, भला को इस्लाह हुजे, कुझु बि कॾहिं बुझो त न हुजे। इहा हक़ीक़त आहे, आर्टिस्ट हिकिड़ो आइकॉन आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त आमिर ख़ान जी हिकिड़ी फिल्म आई जंहिंमें हो ज़बान सां, हो त बेसिकली हिकिड़ो एक्ट करे पियो, उहो माचिस जी तीली हिकिड़ी विसाए पियो, तव्हां यकीन कंदो उन खां पोइ उनजा साइड इफेक्ट एतिरा निकिता जो माण्हुनि रियल में सम्झो त हो थी थो। सो उनजा इहा हक़ीक़त आहे त असां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तर्जुमान आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ जेकी पेश था कयूं ऐं माण्हू असांखे फॉलो कनि था, फॉलो था कनि, त पोइ इहा लाइबिलिटी असांजे मथां बि अचे थी त असां डिलीवर छा था कयूं। अलीगुल भाउ, हिकिड़ी ॻाल्हि इहा त विच में मूं हिकिड़ो लाइव हिकिड़ो वीडियो ॾिठो भाउ आमिर शाह जो, आमिर शाह जो वीडियो ॾिठो, उनमें हू हिकिड़ो सवालु हिकिड़ो उथारियो त छा जेके कॉमेडियन आहिनि त उहे सिर्फ़ु कॉमेडी कनि त बहितर आहे, हीअ म्यूज़िक ॻाइनि था, इहो छा? इहो बुख जा चक था ख़बर, असल में ईअं आहे जो कॉमेडी जेकी आहे उनजी हिकिड़ी हद आहे, कॉमेडी जी हद आहे, 10 मिंट कंदो, 20 मिंट कंदो कॉमेडी, ऐं पोइ आख़िर खुटे थो, ऐं जेको घुराए थो उहो चए थो त हीउ अधु कलाकु बीठो हुजे या कलाकु बीठो हुजे। हाणे कलाकु अधु कलाकु को सिंगर ई बीह सघे थो, इन जे लाइ दोस्तनि असांजनि असगर खुसे बि ठाहिया आहिनि सॉन्ग, गोमू बि ठाहिया, ऐं हिकु अधु मां बि ठाहियो, त इहे जेको आहे सो सिर्फ़ु उन में जेको टाइम आहे, टाइम खे वधाइण लाइ इहो कमु थियो, न त ॻाइण ॿाइण असांजो कमु न आहे। हा, कॉमेडी सॉन्ग ॻाए सघे थो माण्हू, बाक़ी सीरियस कलाम नथो ॻाए सघे, पर ॻाए थो त हाणे हुनखे छा थो चई सघिजे। त हुन इहा ॻाल्हि कई त कॉमेडियन सिर्फ़ु कॉमेडी कनि त बहितर आहे। जीअं त हुन वरी हिकिड़ो सवालु हिकिड़ो मिसाल ॾिनो त जंहिंमें माना उमर शरीफ़ कॾहिं बि को अहिड़ो गीत कोन ॻायो, त मोइन अख़्तर बि इन्हनि पंहिंजी जेकी हुनजी ॻाया हुननि, अच्छा, हुननि ॻायो, मोइन अख़्तर जी बाक़ाइदे केसट आहे, ऐं उन पंहिंजा अहमद रुश्ती जा कलाम हुन ॻाया, तव्हांखे यादि हूंदो केसट बि हुनजी आई, ऐं रंगीले बि गीत पंहिंजी रंगीले त बिल्कुलु ॻाया, केस्टूं बि आयूं, गा मेरे मनवा गा, सिंधी में हुनजी केसट बिल्कुलु, ऐं उनखे अलावा जेको आहे सो ऐं उमर शरीफ़ बि जेको आहे सो ॻाया, पर ईअं न सफ़ा प्रोफेशनली न ॻाईंदो, कॉमेडी कंदो, पर जीअं त जेको आहे सो मवादु घटि हुजण जे करे असांजा दोस्त इहो कमु कंदा आहिनि, त
त हिनखे असां तव्हां सिंगरनि खां माफ़ी था घुरूं हिन लाइ असगर असगर ख़ुदि चवंदो आहे बाबा असां बेसुरनि सिंगरनि जा पंहिंजो सदर आहियूं। सो वॾी महिरबानी अलगुल अस्सलाम भाउ, लख लाइक लख थोरा तव्हांजा, तव्हां टाइम ॾिनो, मोहबतूं अलाह करे सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी, थैंक यू।